अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। जीअं त असांजे हिन चैनल ते अॼु तव्हांखे अपडेट ॾियण वारा आहियूं दोलाब ड्रामे जे बाबति। सो अगरि वीडियो असांजी पसंदि अचे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल ते नवां हुजो त चैनल खे सब्सक्राइब महिरबानी करे ज़रूरु कजो, जीअं हर अपडेट तव्हां ताईं पहुचे। सब्सक्राइब करण सां तव्हांजो को बैलेंस कोन वेंदो, असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं वक़्त सिर अव्हांखे वीडियो ॾिसण वटां मिलंदा। सो हलूं था पंहिंजे मेन टॉपिक जे तरफ़। त दोलाब ड्रामे जी तमामु बहितरीनु कामयाबी सुपर ही ड्रामो, हिन ड्रामे तमामु आवाम खे हिकु सुॼागी ॾियण जी कोशिशि कई पई वञे। हिन ड्रामे खे सम्झणु खपे ऐं हिन ड्रामे वॾी हिकु सम्झाणी ॾिनी आहे असांखे त असीं सिंधी हिकु घोरे निंड में सुतल आहियूं। ऐं हिन ड्रामे जे बाबति तव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन ड्रामा जी तमामु सुठी कहाणी साईं नूर ज़ौर जी आहे ऐं तमामु बहितरीनु। जीअं ज़हर ज़िंदगी आख़िरी में पाण सभिनी खे ॾेखारियो वियो हुयो, हिन ड्रामे जे बाबति वरी साॻी स्टोरी थोरी चेंज करे असांखे ॿीहर सुॼागी जी तरफ़ आंदो वियो आहे। जीअं असां सिंधी सुतल आहियूं या असां में शऊर अची सघे, ऐं हिन जी तमामु बहितरीनु कामयाबी आहे। ऐं सिंध टीवी ते ॿिया बि ड्रामा इंशाल्लाह मज़ा ऐं एक्शन जा भरपूर ॿ ड्रामा आहिनि, उहे बि ईंदा। पर हिन ड्रामे जो वॾो रिकॉर्ड ठाहियो वियो आहे ऐं हिन खे माण्हू तमामु घणो पसंदि कनि था। ऐं अॻियां तव्हांखे हिन में तमामु बहितरीनु कहाणी ॾेखारी वेंदी त कीअं असीं सिंधी केतिरे निंड में सुतल आहियूं, उन्हनि खे सुॼागी कीअं आणणु खपे ऐं असांजा हीरोज़ जेके असीं उन्हनि जे अॻियां करे पोइ उन्हनि खे शहीद करायूं था, मारायूं था, उन जे हिसाब सां ही सुपर हिट ड्रामो हलंदो इंशाल्लाह। बाक़ी रिवील नथा कयूं हुन जी स्टोरी, त हिन जे जेको हीअं ॾिसण में मज़ो विञाए वेंदो आहे। बाक़ी TSPL जी रिकॉर्डिंग शुरू थी वई आहे ऐं तमामु बहितरीनु कहाणी ते मुश्तमिल ड्रामो आहे। बाक़ी तव्हां पाण असांखे कमेंट करे ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻो हीउ वीडियो ऐं हीउ ड्रामो कीअं लॻो। सो मिलूं था कंहिं नएं वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾिजो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।